बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व मिन्हा वज़उल ख़बरि मौज़अल इंशाए लिग़र्ज़िन कत्तफ़ाउल नहवु हदाकल्लाहु लिसालिहिल अअमाल व इज़हारुर रग़बति नहवु रज़क़नियल्लाहु लिक़ाअक वल इह्तिराज़ अन सूरतिल अम्र तअद्दुबन कक़ौलिक यंज़ुरु मौलाय फ़ी अम्री। इल्मुल मानी जो बहस असां पूरो कयोसीं। उन खां बाद में मुसन्निफ़ ख़ात्मे जो ज़िक्र कयो। फरमाई त जेकी असां क़वाइद इल्मुल मानी में पढ़ी आयासीं, अगरि उन्हनि क़वाइदनि जे मुताबिक़ कलाम कयो वञे त इहो आहे कलाम मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़। जेके क़वाइद पढ़ी आयासीं इल्मुल मानी में, अगरि उन्हनि क़वाइदनि जे मुताबिक़ कलाम कयो वञे त इहो कलाम आहे मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़। लेकिन कॾहिं कॾहिं कहिड़ी अहिड़ी हालत हूंदी आहे त मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ कलाम न कयो वेंदो आहे, पर ज़ाहिर जे ख़िलाफ़ कलाम कयो वेंदो आहे। कुझु अहिड़ियूं सूरतूं आहिनि त ख़ात्मे में मुसन्निफ़ उन्हनि सूरतुनि जो ज़िक्र करे रहियो आहे जन सूरतुनि खे मद्देनज़र रखंदे असां मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ कलाम कंदा आहियूं, मुक़्तज़ाए हाल जे मुताबिक़ कलाम न आहियूं कंदा। उन्हनि मां पहिरीं सूरत असां पढ़ी आयासीं त हिकिड़ो शख़्स जेको आलिम आहे, हाणे उन सां आलिम साण जेको कलाम कयो वञे उहो फ़ाइदतुल ख़बर वारो कलाम नाहे कयो वेंदो, पर उनखे जाहिल जे दर्जे में रखी फ़ाइदतुल ख़बर वारो कलाम उन सां कयो थो वञे। जीअं मिसाल जा अबूक, जीअं मिसाल पढ़ियो हाज़ा अबूक, ही तुंहिंजो वालिद आहे, जेको पंहिंजे वालिद खे तकलीफ़ ॾिए थो। ऐं ॿियो वरी असां पढ़ियोसीं त ग़ैर मुनकिर खे बि असां मुनकिर वारे दर्जे में रखी कलाम कंदा आहियूं। त जेको ग़ैर मुनकिर हूंदो आहे उन सां बग़ैर ताक़ीद जे कलाम कयो वेंदो आहे, इब्तिदाई कलाम कयो वेंदो आहे, पर उन में के अहिड़ियूं अलामतूं हूंदियूं आहिनि जो असां उनखे ग़ैर मुनकिर खे मुनकिर वारे दर्जे में रखी ऐं पोइ वरी ताक़ीद सां कलाम कंदा आहियूं। त हाणे मुक़्तज़ाए हाल इहो आहे त हू ग़ैर मुनकिर आहे, त हुन सां कलाम इब्तिदाई कयो वञे बग़ैर ताक़ीद जे, पर मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ यानी असां ताक़ीद आणे पोइ हुन सां कलाम कंदा आहियूं। इहो असां सूरतूं पढ़ी आयासीं। उन खां बाद में वरी पोइ तव्हां इहो बि पढ़ी आया वठी सूरत माज़ीअ खे मुज़ारे जी जॻह ते रखी ऐं मुज़ारे खे माज़ी जी जॻह ते रखी कलाम कयो वेंदो आहे, ऐं उन जा कुझु असबाब आहिनि जेको मिसालनि सां हिन जो तफ़सील पुठे सबक़ में गुज़री आयो। अॼोके सबक़ में बि मुसन्निफ़ अलैहि रहमत चोथों सबब बयानु करे रहियो आहे त कलाम मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ कयो वञे। यानी मुक़्तज़ाए हाल हिकु ॻाल्हि खे चाहे थी, लेकिन को अहिड़ो सबब आहे जो असां मुक़्तज़ाए हाल खे छॾे मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ कलाम कयूं था, ज़ाहिर जे असां ख़िलाफ़ कलाम कयूं था। उहो आहे त चोथों सबब इहो ॿुधायो अथई त ख़बर खे इंशा जी जॻह ते रखणु, ख़बर खे इंशा जी जॻह ते रखणु, यानी कि उहा जॻह त आहे त इते जुमिला इंशाईअ ज़िक्र कयो वञे, लेकिन जुमिला इंशाईअ खे छॾे असां जुमिला ख़बरिया आणींदा आहियूं। इन जा कुझु सबब आहिनि जेके टे सबब मुसन्निफ़ ज़िक्र कंदो। ठीकु आहे, त यानी कलाम जी ज़ाहिरी हालत छा थी चाहे त इन जॻह ते असांखे ज़िक्र करणु घुरिजे जुमिला इंशाई आहे, लेकिन जुमिला इंशाई खे छॾे असां जुमिला ख़बरीअ जो ज़िक्र कंदा आहियूं, त उन जा कुझु असबाब आहिनि, उन जे करे असां इन में तब्दीली कंदा आहियूं, जुमिला ख़बरीअ जो ज़िक्र कंदा आहियूं जुमिला इंशाई जी जॻह ते, यानी जुमिला इंशाई खे छॾे असां जुमिला ख़बरीअ खे ज़िक्र कंदा आहियूं। उन में हिकिड़ो सूरत ॿुधाई त तफ़ाउल यानी नेक फ़ालीअ जे लाइ असां जुमिला इंशाई खे छॾे ऐं जुमिला ख़बरीअ जो ज़िक्र कंदा आहियूं, माज़ीअ खे आणींदा आहियूं। त जहिड़े तरीक़े सां माज़ीअ में उहा कमु थी चुको हूंदो आहे, उन में यकीन हूंदो आहे, त अहिड़े तरीक़े सां नेक फ़ालीअ मंझि बि इहो यकीन आहे त इहो काश इहो कमु थी वञे। जेकर इहो कमु थी वञे सो उन जे करे असां जुमिला इंशाई खे छॾे जुमिला ख़बरीअ जो ज़िक्र कंदा आहियूं। मिसाल जीअं आहे, कंहिं शख़्स खे तव्हां चओ था हदाकल्लाहु लिसालिहिल अअमाल, हिदायत ॾे अल्लाह ताला तोखे नेक अमलनि जी, या तर्जुमो कयो त अल्लाह ताला तोखे तौफ़ीक़ ॾिए नेक अमल करण जी। त असुल में इहो हदाकल्लाह इते माज़ी इस्तेमालु कई वई आहे। हाणे इहो थियणु घुरिजे हा अल्लाहुम्मा हदिही, या अल्लाह तूं हिनखे हिदायत ॾे नेक अमलनि जी। ठीकु आहे, थियणु घुरिजे अल्लाहुम्मा हदिही,
अमर अचणु घुरिजे। अमर जुमला इंशाई आहे न, अमर अचणु घुरिजे। असुल चवण इहो थो चाहे त या अल्लाह तूं हिनखे नेक अमलनि जी तौफ़ीक़ ॾे, पर हिते अमर ज़िक्र नथो करे, हदाक अल्लाह ज़िक्र कई। अल्लाह तोखे माना उहा ई थी थिए, पर हिते अमर खे छॾे ऐं माज़ीअ जो ज़िक्र कयो वियो आहे। हदाक अल्लाह लिसालिहिल आमाल, अल्लाह तोखे हिदायत ॾिए, अल्लाह तोखे तौफ़ीक़ ॾिए नेक अमलनि जी। त इहो नेक फ़ालीअ जे लाइ उन जे करे इहो माज़ीअ जो ज़िक्र कयो वियो अमर खे छॾे करे। ॿियो वरी सबबु ॿुधाई त असां जुमला इंशाईअ खे छॾे जुमला ख़बरे जो ज़िक्र कंदा आहियूं। उन मज़ा आहे इज़हार रग़बत, तवजह ॾिजो, इज़हार रग़बत यानी कि उन जे तरफ़ शौक़ जो इज़हार करण जे लाइ त इन जे तरफ़ मुंहिंजो ज़्यादा शौक़ु आहे, मुंहिंजी ज़्यादा रग़बत आहे, सो उन जे करे असां जुमला ख़बरे जो ज़िक्र कंदा आहियूं, जुमला इंशाई खे छॾे ॾींदा आहियूं। मिसाल जीअं को शख़्स चए थो रज़क़नी अल्लाहु लिक़ाअक, रज़क़नी अल्लाहु लिक़ाअक, नसीब करे मूंखे अल्लाह ताला तुंहिंजी मुलाक़ात, माना अल्लाह ताला मूंखे तोसां मिलणु नसीब करे। त हाणे असुल में इहो हुयो ईअं त इनखे रज़क़नी अल्लाहु लिक़ाअक इन जुमिलो ख़बरे आंदो आहे। असुल में इनखे चवणु ईअं घुरिजे हा अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी लिक़ाअहू, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी, या अल्लाह तूं मूंखे उन सां मुलाक़ात जी तौफ़ीक़ ॾे, या अल्लाह तूं मूंखे उन जी मुलाक़ात नसीब कर। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी लिक़ाअहू असुल में ईअं हुजणु घुरिजे, उर्ज़ुक़नी इहो अमर अचणु घुरिजे, लेकिन अमर खे छॾे करे माज़ीअ खे इस्तेमालु कयो वियो। तव्हां त इन में इहो साबित थिए त इन सां मुलाक़ात जी मुतकलिम खे रग़बत आहे, शौक़ु आहे। ॿियो वरी जुमला इंशाई खे छॾे असां जुमला ख़बरे जे इस्तेमालु करण जो टियों सबबु इहो बि ॿुधायो अथई त सीगाए अमर खां बचण जे लाइ अदब जे तौर ते, यानी इहो थो चाहे त हाणे मां जंहिंसां मुखातब आहियां उहो मुखातब वॾे शान वारो आहे, मां उन जे साम्हूं जेकॾहिं उहो जुमला इंशाई ज़िक्र कंदो त उनखे अमर जो सीगो ज़िक्र करिणो थो पवे। सो अमर जे सीगे खां बचण जे लाइ उहो जुमला इंशाई खे छॾे जुमला ख़बरे जो ज़िक्र करे थो। मिसाल जीअं को बानो चवे थो पंहिंजे आका खे, को ग़ुलाम चवे थो पंहिंजे आका खे यंज़ुर मौला यफ़ी अमरी, ए मुंहिंजा आका तूं मुंहिंजे मुआमिले में नज़र कर, तूं मुंहिंजे मुआमिले खे ॾिस। असुल में हिते नज़र कर इहो अमर आहे, ठीकु आहे। उनज़ुर अचणु घुरिजे, उनज़ुर या मौला यफ़ी अमरी, ए मुंहिंजा आका मुंहिंजे मुआमिले में नज़र कर। पर हाणे चवे थो त मां ग़ुलाम आहियां, हीअ आका आहे, इन जे साम्हूं मां अमर जो सीगो कीअं इस्तेमालु कयां, छो त अमर में त हुकुम हूंदो आहे। सो उन जे करे अमर खां बचण जे लाइ जुमला इंशाई खे छॾे जुमला ख़ाबिरे या फ़ेल मुज़ारे इस्तेमालु कयो वियो यंज़ुर। ठीकु आहे, सम्झ में आयो। त इहो ॿुधायईं मुक़्तज़ाए हाल त हिते जुमला इंशाई खे चाहे थो त अमर इस्तेमालु करणु घुरिजे, लेकिन मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ु कलाम कयो वियो आहे अमर खे छॾे, यानी जुमला इंशाई खे छॾे ऐं जुमला ख़बरे जो इस्तेमालु कयो वियो आहे। तर्जुमो खे वा मिन हा, ऐं इन ई मंझां यानी मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ु कलाम करण मंझां आहे वज़उल ख़बर मौज़ अल इंशाई, ख़बर जो रखणु यानी जुमला ख़बरे जो आणणु, मौज़ अल इंशाई इंशा जी जॻह ते, जुमला इंशाई जी जॻह ते, लिग़र्ज़िन कंहिं मक़सद जे लाइ आहे। कतफ़ाउल मिसाल जीअं नेक फ़ाली जे लाइ, जीअं मिसाल हदाक अल्लाहु लिसालिहिल आमाल, तौफ़ीक़ ॾिए तोखे अल्लाह ताला नेक सालिह अमलनि जे लाइ। व इज़हार रग़बत, ऐं रग़बत जे इज़हार जे लाइ, मिसाल जीअं रज़क़नी अल्लाहु लिक़ाअक, नसीब करे मूंखे अल्लाह ताला तुंहिंजी मुलाक़ात। असुल में इनखे चवणु घुरिजे हा अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी लिक़ाअहू, ठीकु आहे। त इन अमर खे छॾे जुमला इंशाई खे छॾे जुमला ख़बरे इस्तेमालु कयो अथई, रज़क़नी फ़ेल माज़ी इस्तेमालु कयो अथई। फ़ेल माज़ी जुमला ख़बरे में आहे न, जुमला इंशाई में न आहे। चवणु घुरिजे हा अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी, पर इस्तेमालु की रज़क़नी। सम्झ में आयो। वल इहतिराज़ अन सूरतिल अम्र, टी सूरत, ऐं बचणु
अम्र जी सूरत खां यानी अम्र जे सीगे जे इस्तेमाल खां बचण जे लाइ तअद्दुबन अदब जी ख़ातिर मलहूज़ अदब। मिसाल जीअं तुंहिंजो कौल यंज़ुर मौला यफ़ी अमरी, नज़र कर मुंहिंजा आका फ़ी अमरी, मुंहिंजे मुआमिले में, मुंहिंजे इन कम में। असुल में हिनखे चवणु घुरिजे हा उनज़ुर या मौला यफ़ी अमरी। ठीकु आहे, सम्झ में आयो? त टे सूरतूं थियूं, हिकिड़ो नेक फ़ालीअ जे लाइ, ॿियो रग़बत जे इज़हार जे लाइ, टियों वरी सीगाए अमुर जे बचण जे लाइ असां जुमिला इंशाए खे छॾे जुमिला ख़बरीअ इस्तेमालु कंदा आहियूं। व अक्सुहू ऐं उनजो उलट, उनजो उलट कीअं मतिलबु यानी वज़उल इंशा मौज़ अल ख़बर, जुमिला इंशाए जो रखणु जुमिला ख़बरीअ जी जॻह ते। पुठे मिसाल में असां पढ़ियासीं उन मंझि जुमिला इंशाए जी जॻह हुई लेकिन आंदो वियो हो जुमिला ख़बरीअ। हाणे वरी जॻह आहे जुमिला ख़बरीअ जी ऐं आंदो वञे थो जुमिला इंशाईअ। लिग़र्ज़िन, इहो बि कंहिं मक़सद जे लाइ आहे। कहिड़ा मक़ासिद आहिनि उहे बयानु करे थो। पहिरियों बयानु कई का इज़हार इनायत बिशय, मसलन इज़हार करणु, इनायत मुकमिल तवजह जो, बिशय कंहिं शइ जे तरफ़। जेकॾहिं अव्हां इन ॻाल्हि जो इज़हार करणु था चाहियो त इन ॻाल्हि जे तरफ़ मुकमिल तवजह हासिल कयो। मुकमिल तवजह, त मुकमिल तवजह जेको आहे उहो अमुर सां हासिल थींदो आहे। ठीकु आहे, सो उन ई जे करे इन जॻह ते जुमिला ख़बरे खे छॾे जुमिला इंशाए इस्तेमालु कयो थो वञे। मिसाल सम्झो, इहा ॻाल्हि सम्झ अची वेंदी। मिसाल जीअं क़ुरान करीम में आयत है कुल अमर रब्बी, ए महबूब तूं फरमाए इन्हनि खे त अमर रब्बी, अमुर फरमायो आहे मुंहिंजे रब, बिल क़िस्त, इंसाफ़ जो, यानी अल्लाह साईं मूंखे अमुर कयो आहे त तूं इंसाफ़ कर। व अकीमू वजूहकुम इंद कुल्ल मस्जिदिन, ऐं सिधो रखो पंहिंजनि चहिरनि खे इंद कुल, हर हिकु मस्जिद, इहो मसदर मीमी आहे। ठीकु आहे, सजदो बेमाना सजदे जे, त सजदो चई हिते निमाज़ मुराद वरिती थी वञे। ऐं सिधो रखो पंहिंजनि चहिरनि खे हर नमाज़ जे वक़्तु, माना जेॾी महिल तव्हां निमाज़ सां पढ़ो त चहिरनि पंहिंजनि खे काबतुल्लाह ॾे सिधो रखो। ऐं मूंखे मुंहिंजे रब इंसाफ़ जो अमुर ॾिनो आहे। त हाणे हिते असल में इहा ख़बर ॾिनी थी वञे त चहिरनि पंहिंजनि खे सिधे रखण जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुकुम ॾिनो आहे। ठीकु आहे, त इहा ख़बर हुनखे ॼण मक़सदु आहे न, लेकिन इहा ख़बर ॾिनी वई आहे अमुर सां। जुमिला ख़बरे सां न ॾिनी वई, जुमिला इंशाए सां ॾिनी वई आहे। छाजे करे? इहो उन जे करे तव्हां त मुकमिल तवजह हासिलु थिए, मुकमिल तवजह जो इज़हार हासिलु थिए निमाज़ जे लाइ। उन जे करे अकीमू अमर जो सीगो इस्तेमालु कयो वियो। मुसन्निफ़ पाण ई चवे थो लम यकुल व इकामत वजूहिकुम, इन आयत में ईअं न फरमायो वियो व इकामत वजूहिकुम, कुल अमर रब्बी बिल क़िस्त व इकामत वजूहिकुम, ईअं न फरमायो वियो व अकीमू वजूहकुम फरमायो वियो। यानी जुमिला ख़बरे खे छॾे जुमिला इंशाए इस्तेमालु कयो वियो। छाजे करे? इनायतन, तवजह ॾींदे, बि अमर सलात, निमाज़ जे हुकुम जो। सम्झ में ॻाल्हि आई? व तहाशी, तहाशी माना आहे बरात, छोटकारो। मुवाज़ात, मुवाज़ात माना आहे बराबरी। ठीकु आहे, लाहिक अॻियां लफ़्ज़ अचे थो, लाहिक जी माना आहे बाद में जेको जुमिलो अचे थो, ऐं साबिक़ जी माना आहे गुज़िरियल जुमिलो। ठीकु आहे, साबिक़ मां मुराद आहे गुज़िरियल जुमिलो, लाहिक मां मुराद आहे बाद वारो जुमिलो। मुवाज़ात जी माना आहे बराबरी, तहाशी जी माना आहे छा माना ॿुधाईमांव? छोटकारो। शाबाश, ठीकु आहे। त हाणे माना हिन जी कयो व तहाशी, ऐं छोटकारो हासिलु करणु, अन मुवाज़ात लाहिक बि साबिक़, बराबरी खां जेको लाहिक जो साबिक़ सां। ठीकु आहे, छोटकारो हासिलु करणु बराबरी करण सां लाहिक जी साबिक़ सां, यानी के लाहिक जेको जुमिलो बाद में अचे थो, साबिक़ जेको जुमिलो पहिरियां गुज़री आयो आहे। यानी के ॿिन्ही जुमिलनि में तव्हां त बराबरी न थिए, सो उन ई जे करे जुमिला ख़बरीअ खे छॾे जुमिला इंशाए जो इस्तेमालु
कयो थो वञे। जेकॾहिं जुमिला ख़बरिया इस्तेमालु कंदासीं त ॿिन्हिनि जुमिलनि में बराबरी थींदी ऐं मुतकलिम ॿिन्हिनि जुमिलनि में बराबरी नथो चाहे, छो त हिकिड़ो जुमिलो जो शान वधीक आहे ॿिए जुमिले जो घटि आहे। सो उन जे करे मुतकलिम जो मक़सदु इहो आहे त इहे ॿई जुमिला पाण में बराबरि न थियनि, इन्हनि में जीअं बराबरी न थिए सो उन जे करे बराबरीअ खां बचण जे लाइ जुमिला ख़बरीअ खे छॾे जुमिला इंशाई इस्तेमालु कयो वेंदो। मिसाल ॾिसो, ॻाल्हि सम्झ अची वेंदी। मिसाल जीअं काल इन्नी उशहिदुल्लाह वशहदू अन्नी बरीउम मिम्मा तुशरिकून। हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे तबलीग कई, पोइ पंहिंजी क़ौम खे इहो फरमाए थो हज़रत हूद अलैहिस्सलाम त काल हज़रत हूद अलैहिस्सलाम चयो पंहिंजी क़ौम खे इन्नी उशहिदुल्लाह, त बेशक मां गवाह थो बनायां अल्लाह ताला खे, वशहदू, ऐं तव्हां बि गवाह थी वञो, पंहिंजी क़ौम खे थो चवे त अन्नी बरीउम मिम्मा तुशरिकून, त बेशक मां बरी आहियां मिम्मा हर उन ॻाल्हि खां तुशरिकून जंहिंमें तव्हां शिरक था कयो, यानी जिन ॻाल्हि में तव्हां शिरक था कयो मां उन्हनि खां बरी आहियां। त हाणे हिते महल इस्तिशाद ॾिसो छा चयईं, पहिरियों उसूल सम्झो त जुमिला लाहिक खे जुमिला साबिक जे बराबरि करण खां बचण जे लाइ जुमिला ख़बरीअ खे छॾे जुमिला इंशाए जो इस्तेमालु कयो वेंदो। त हिन जॻह ते बि ॿ जुमिला आहिनि, हिकिड़ो काल इन्नी उशहिदुल्लाह, ॿियो जुमिलो आहे वशहदू। हिकिड़े जुमिले में आहे त मां गवाह थो बनायां अल्लाह खे, इहो जुमिला ख़बरीअ सां इस्तेमालु कयो वियो। ॾिसो उशहिदुल्लाह जुमिला ख़बरीअ इस्तेमालु कयो वियो न, ऐं अॻियां वरी आहे वशहदू, तव्हां गवाह बणिजो, हिते वरी जुमिला इंशाई इस्तेमालु कयो वियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे गवाह बनाइण जे लाइ जुमिला ख़बरीअ इस्तेमालु कयो वियो, ऐं हज़रत हूद अलैहिस्सलाम क़ौम खे चयो तव्हां बि हिन ॻाल्हि ते गवाह बणिजो त तव्हां जेको शिरक था कयो मां इन खां बरात जो ऐलान थो कयां। त क़ौम खे गवाह बनाइण जे लाइ जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया हुआ उन में जुमिला इंशाईअ खे इस्तेमालु कयो वियो, ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे जी गवाहीअ जे लाइ वरी जुमिला ख़बरीअ खे इस्तेमालु कयो वियो। इन जो वजह इहो त इहे ॿई जुमिला हिक ॿिए जे बराबरि न थी सघनि, अल्लाह जी गवाही ऐं इंसाननि जी गवाही बराबरि न थी सघनि। पहिरियों जुमिलो ॿिए जुमिले सां बराबरि थी न सघे, लाहिक जुमिलो साबिक़ जुमिले सां बराबरि थी न सघे। इन ॻाल्हि खां बचण जे लाइ जुमिला ख़बरीअ खे छॾे जुमिला इंशाईअ जो इस्तेमालु कयो वियो। ॾिसो केतिरनि केतिरनि बारीकुनि खे ज़िक्र कयो थो वञे बलागत में, सम्झ में आयो न। हाणे हिते असल में मुक़्तज़ा हाल इहो आहे त हिते चयो ईअं वञे हा व उशहिदुकुम काल इन्नी उशहिदुल्लाह। ॾिसो इबारत ॾिसो, काल इन्नी उशहिदुल्लाह, हज़रत हूद अलैहिस्सलाम फरमाए थो त बेशक मां गवाह थो बनायां अल्लाह खे, ऐं हिते चवणु ईअं घुरिजे हा व उशहिदुकुम, ऐं मां गवाह थो बनायां तव्हांखे, चवणु ईअं घुरिजे हा न, मां गवाह थो बनायां अल्लाह खे ऐं मां गवाह थो बनायां तव्हांखे। लेकिन जेकॾहिं व उशहिदुकुम इस्तेमालु कयो वञे हा त जुमिला लाहिक जुमिला साबिक़ जे बराबरि थी वञे हा। इन बराबरी खां बचण जे लाइ जुमिला ख़बरीअ खे छॾे यानी उशहिदुकुम खे छॾे वशहदू इस्तेमालु कयो वियो जुमिला इंशाईअ। वलम यकुल व उशहिदुकुम, ऐं न हज़रत हूद अलैहिस्सलाम फरमायो व उशहिदुकुम त हाशियन बचंदे अन मुवाज़ात शहादत हिम बि शहादत अल्लाह, वास्ते बचंदे बराबरीअ खां उन्हनि जी गवाही अल्लाह जी गवाहीअ सां। जेकॾहिं व उशहिदुकुम इस्तेमालु करे हा त उनजी गवाही अल्लाह जी गवाही बराबरि थी वञे हा, सो उनजे करे थींदा त गवाही बराबरि न थिए, उनजे करे जुमिला ख़बरीअ खे छॾे जुमिला इंशाई जो इस्तेमालु कयो वियो। व तस्वीयत, ऐं बराबरि करण जे लाइ, यानी ॿ शयूं हुजनि त उन्हनि ॿिन्हिनि खे बराबरि करण जे लाइ जुमिला ख़बरीअ खे छॾे जुमिला इंशाई जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। मिसाल जीअं अनफिकू तौअन औ करहन लन युतक़ब्बल मिनकुम, इहो मुनाफ़िकनि खे ख़िताबु आहे त मुनाफ़िक जेकी ज़ाहिरी तौर ते दावा बि कनि था असां इस्लाम में शामिलु आहियूं, लेकिन उनजे अंदर में निफ़ाक़ हुयो, त मुनाफ़िकनि खे चयो थो वञे अनफिकू ख़र्च कयो तव्हां, तौअन
पसंदीदगीअ सां, ख़ुशीअ सां, औ करहन या ना ख़ुशीअ में, लन युतक़ब्बल मिनकुम, हरगिज़ न क़बूल कयो वेंदो तव्हां खां। माना तव्हां चाहे रज़ामंदीअ सां ख़र्च कयो या बग़ैर रज़ामंदी जे ख़र्च कयो, अव्हां जो ख़र्च करणु अल्लाह जी बारगाह में क़बूल न आहे, छो त अव्हीं मुनाफ़िक़ आहियो। अव्हां जो जेको बि ख़र्च कयो उहो अल्लाह जी बारगाह में क़बूल न कयो। हाणे बराबरी, चाहे अव्हां रज़ामंदीअ सां कयो, चाहे अव्हां बग़ैर रज़ामंदी जे कयो, चाहे ख़ुशीअ सां कयो या चाहे तकलीफ़ सां कयो, चाहे रज़ामंदीअ सां कयो, चाहे बग़ैर रज़ामंदी जे कयो, अल्लाह वटि अव्हां जो इहो ख़र्च करणु क़बूल। सो इन रज़ामंदी ऐं बग़ैर रज़ामंदी ॿिन्हिनि हालतुनि खे बराबरि करण जे लाइ अनफ़िकू अम्र जो सिगो इस्तेमालु कयो वियो। वमिनहल इज़मार फी मक़ामिल इज़हार लिग़र्ज़। हितां खां वरी 5वीं सूरत ॿुधाए रहियो आहे मुसन्निफ़ मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ कलाम करण जी। उहा 5वीं सूरत इहा आहे त ॾिसो कलाम, तवजह हेॾां ॾियो, पहिरियों ॻाल्हि खे सम्झो। को अहिड़ो कलाम आहे जेको कलाम इन ॻाल्हि खे चाहे थो त इन जॻह ते ज़ाहिरी इस्म आंदो वञे, लेकिन ज़ाहिरी इस्म खे छॾे ज़मीर आंदो थो वञे। ठीकु आहे, त कलाम जी हालत छा आहे? कलाम छा थो चाहे त ज़ाहिरी इस्म आंदो वञे, लेकिन कंहिं नुक़्ते जे करे ज़ाहिरी इस्म खे छॾे ज़मीर खे इस्तेमालु कयो थो वञे, त इहो बि आहे मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ कलाम करणु। मुक़्तज़ाए हाल चाहे थो त ज़ाहिरी इस्म आंदो वञे, लेकिन कंहिं नुक़्ते जो एतिबार कंदे पोइ ज़ाहिरी इस्म खे छॾे ज़मीर जो इस्तेमालु कयो थो वञे। उन वजह मिसाल हिकिड़ो, कहिड़े वजह जे करे? मिसाल इन जे करे त माना ज़ाहिरी इस्म मुतकलिम इस्तेमालु नथो करे। मुतकलिम जो मक़सदु इहो आहे त इहो जेको मां ज़िकिर थो कयां, जंहिंजी मां ॻाल्हि थो कयां, उहो मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में एतिरे क़दुरु त वेठल आहे जो उहो मुंहिंजे दिलि दिमाग़ मां निकिरे ई नथो, उनजे नाले वठण जी ज़रूरत नाहे। सो उन जे करे उनजो नालो नथो वठे, उनजो ज़मीर इस्तेमालु करे थो। त ज़मीर इस्तेमालु करण जो हुनजो मक़सदु इहो आहे त माना उहो मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में एतिरे क़दुरु समायल आहे जो हू मूंखां विसरे ई नथो, त पोइ नालो वठी उनखे यादि छो कयां। ज़मीर सां ई उन ॻाल्हि सम्झ में अची थी वञे, यानी बग़ैर मर्ज़े ज़िक्र करण जे उनजो ज़मीर सां सिर्फ़ु उनजो ज़िक्र कयो थो वञे, नालो उनजो वरितो नथो वञे। त सम्झ में आयो? हाणे इन जे मिसाल जे मुसनिफ़ शेर ज़िक्र कयो आहे, ॾिसो तर्जुमो कयो। व मिनहा, 5वीं जॻह मुक़्तज़ाए हाल जे ख़िलाफ़ कलाम करण जी। इज़मार फी मक़ामिल इज़हार, ज़मीर जो आणणु इज़हार जे मक़ाम में, यानी मक़ाम त आहे इज़हार जो, त ज़ाहिरी इस्म आंदो वञे, लेकिन इज़हार खे छॾे इज़मार ज़मीर आंदो थो वञे। लिग़र्ज़िन, कंहिं सबब जे करे। का इद्दिआ, मसलन इहा दावा करणु त अन मर्ज अज़मीर, बेशक ज़मीर जी मर्ज दाइमुल हुज़ूर फ़ि ज़हन, हमेशह मौजूदु आहे फ़ि ज़हन, ज़हन में। माना चए थो त उनजो नाले वठण जी ज़रूरत ई न आहे, छो त इहो हमेशह मुंहिंजे दिलि दिमाग़ में समायल आहे, सो नाले वठण जी ज़रूरत ई न आहे। ज़मीर ज़िक्र करण सां इहा ख़बर पइजी वञे थी। मिसाल जीअं शाइर जो इहो कौल आहे, अबतिल विसाल मख़ाफ़तर रुकबाए व आतत का तहत मदार इज़्ज़लमा। हिन शेर में जी शाइर जी महबूबा आहे। शाइर पंहिंजी महबूबा सां मिलण जी ख़्वाहिश थो करे। अॻे त महबूबा मिलंदी, पर हाणे महबूबा मिलण खां इनकार करे छॾियो अथसि, हाणे हुन सां मिलेसि नथी। त शाइर उन पंहिंजे ॾुख खे बयानु थो करे, जेका महबूबा हुन सां मिलणु नथी अचेसि। छा थो चए? ॾिसो पहिरियों शेर खे सम्झो। अबत इन जी माना हूंदी आहे इनकार वारी। विसाल, विसाल, विसाल जी माना पढ़ी आहे वसल, मिलणु। मख़ाफ़तन, इहो ख़ौफ़ में आहे। रोकबा, इहो जमो आहे रकीब जो। रकीब चइबो आहे अहिड़े शख़्स खे जेको हमेशह कंहिं ते निगाह रखे, जासूस हुजे। हिते मुराद उनजा रिश्तेदार आहिनि। आतत, अचणु, तहत हेठां, मदार, मदार जी माना ईंदी आहे अंधेरो, न मदार जी माना हूंदी आहे जुबो, कपिड़ो, ऐं ज़लमा जी माना आहे अंधेरो। ठीकु आहे, हाणे शेर जी माना कयूं। अबतिल विसाल, इनकार कयो आहे उन विसाल मिलण खां। मख़ाफ़तर रुकबाए,
रक़ीबनि जे ख़ौफ़ खां, ख़ौफ़ कंदे रक़ीबनि खां, माना मुंहिंजी महबूबा हाणे मिलण खां इनकार कयो आहे, छाजे करे उहो वजह थो ॿुधाए। मख़ाफ़त रुक़बा, रक़ीबनि ख़ौफ़ कंदे रक़ीबनि खां, माना हुनखे हाणे रक़ीबनि जो ख़ौफ़ आहे, पंहिंजनि माइटनि जो ख़ौफ़ अथसि त मतां केरु ॾिसी न वञेसि, उनजे करे चवंदा हाणे मां तोसां मिलण न ईंदमि। वरी अॻिते शाइर पाण खे थो चवे वा आतत क, हालांकि उहा आई आहे तो वटि, माना केतिरा ई दफ़ा अॻे तो वटि ईंदी हुई। तहत मदार इज़ुल्मा, ज़ल्मा, अंधेरे जे परदनि जे हेठां, यानी कि हाणे हुन मिलण खां इनकार करे छॾियो आहे, पर इहा साॻी ई मुंहिंजी महबूबा अॻे राति जे अंधेरे मंझे परदनि में छुपी लिकी करे बि मूंसां मिलण ईंदी हुई, पर हाणे चवे थी त मां तोसां न मिलंदमि, मूंखे पंहिंजनि रक़ीबनि जो ख़ौफ़ आहे उनजे करे। त हाणे ॾिसो महल इस्तिशाद, त इहो शेर छो ज़िक्र कयो। ॾिसो इन मंझि ॿ लफ़्ज़ आंदा विया, अबत, इनकार कयो आहे। इनकार कंहिं कयो आहे उनजो नालो ज़िक्र करणु घुरिजे, हा न, उनजो ज़ाहिरी इस्म आंदो वियो न आंदो वियो। हाणे अबत में जेको हीअ ज़मीर आहे, इन जी मर्जे कंहिंजे तरफ़ आहे, हीअ ज़मीर कंहिंजे तरफ़ मोटे थो, कंहिं इनकार कयो आहे, त पहिरियां त ज़ाहिरी इस्म हुजे त ज़मीर जी मर्जे उन तरफ़ थींदी न। सो उनजे करे मर्जे ज़मीर जी ज़िक्र नाहे कई वई। ऐं ॿियो वरी थो व आतत क, इहो शाइर पाण खे चए थो व आतत क, ऐं ईंदी हुई तो वटि, माना केतिरा दफ़ा पहिरियां तोसां हुन मुलाक़ात कई आहे, पर हाणे हुन इनकार कयो आहे। त आतत मंझि बि कंहिं मुलाक़ात कई आहे, हीअ ज़मीर उन में फ़ाइल आहे, उनजी महबूबा, लेकिन हीअ ज़मीर जी मर्जे पुठियां ज़िक्र थियल आहे नाहे, त महबूबा जो नालो वग़ैरह ज़िक्र नाहे थियल, ज़मीर जी मर्जे ज़िक्र नाहे थियल, सिर्फ़ु ज़मीर जो ज़िक्र कयो वियो आहे। त शाइर इहो थो चवणु चाहे त इहा मुंहिंजी महबूबा मुंहिंजे दिलि दिमाग़ में एतिरी समायल आहे, जो मां नालो न वठांसि तॾहिं बि इहा मूंखे यादि आहे, इहा विसरंदी कोन। उनजे करे ज़मीर जी मर्जे ज़िक्र करण खां बग़ैर ई ज़मीर जो ज़िक्र कयो वियो आहे। ठीकु आहे। फ़ाइल ज़मीर लम यतक़द्दम लहू मर्जे, फ़ाइल ज़मीर यानी अबत, अबत जो ज़मीर फ़ाइल केरु आहे, हीअ, शाबाश। व आतत का जो ज़मीर फ़ाइल केरु आहे, हीअ। त इन ज़मीर फ़ाइल जो इहो थो अॻिते ॿुधाए थो। ॾिसो फ़ाइल ज़मीर, ज़मीर जो फ़ाइल, लम यतक़द्दम लहू मर्जे, न ज़िक्र कयो वियो उन जे लाइ मर्जे, लम यतक़द्दम लहू मर्जे। फ़मुक़्तज़ा ज़ाहिर, पोइ मुक़्तज़ा ज़ाहिर आहे इज़हार, यानी ज़ाहिरी हालत इहा चाहे थी त इज़हार कयो वञे, छो त ज़मीर जी मर्जे ज़िक्र थियल नाहे, ज़मीर जी मर्जे जॾहिं ज़िक्र थियल नाहे त इज़हार कयो वञे, लेकिन शाइर इज़हार नाहे कयो, ज़मीर जो ज़िक्र कयो अथई, छो त शाइर इहो ॿुधाइण थो चाहे त इहा मुंहिंजे दिलि दिमाग़ में मौजूदु आहे। उन खां बाद में व तमकीन मा बाद ज़मीर फी नफ्स सामे लितशव्वुक़िही इलैहि अव्वलन, व तमकीन, ऐं रहाइण, मा बाद ज़मीर, जेको ज़मीर खां बाद में ईंदड़ लफ़्ज़ आहे, फी नफ्स सामे, सामे जे ज़हन में, वास्ते शौक़ ॼाणणु उन जे तरफ़, अव्वलन। ॾिसो हितां खां मुसनिफ़ ज़मीर किस्सा ऐं ज़मीर शान जे बारे में ज़िक्र करे रहियो आहे। तवजो हेॾा जो, ज़मीर शान चइबो आहे मुज़कर जे ज़मीर खे, ऐं ज़मीर किस्सा चइबो आहे मोनस जे ज़मीर खे। इहो पढ़ी आया न हो। हाणे इहो पढ़ी आया आहियूं त ग़ाइब जो जेको ज़मीर हूंदो आहे उन जी मर्जे ज़रूरु हुजणु घुरिजे पहिरियां ज़िक्र थियल, त पोइ त ज़मीर जी मर्जे उन तरफ़ कंदासीं न, असां ज़मीर खे उन तरफ़ राज कंदासीं। त ग़ाइब जे ज़मीर जे लाइ पहिरियां मर्जे जो ज़िक्र ज़रूरी आहे, त पोइ असां उन जे तरफ़ ज़मीर खे राज कंदा आहियूं। लेकिन ज़मीर शान ऐं ज़मीर किस्सा उन जे लाइ असां मर्जे ज़िक्र करण खां पहिरियां ई ज़मीर जो ज़िक्र कंदा आहियूं। उन में कुझु अहम नुक़्ता आहिनि, छाजे लाइ,
त पहिरियां मर्ज ज़िक्र कबी आहे, उन खां बाद में ज़मीर ज़िक्र कबो आहे, त उहो ज़िक्र थी वेंदो आहे मुक़्तदा हाल जे मुताबिक़। लेकिन ज़मीर शान में ऐं ज़मीर किस्सा में मर्ज ज़िक्र करण खां पहिरियां ई ज़मीर जो ज़िक्र कबो आहे। उहो उन जे लाइ त जॾहिं पहिरियां असां ज़मीर जो ज़िक्र कंदासीं त सामे जे ज़हन में इहो ख़्यालु ईंदो त इहो जेको ज़मीर ज़िक्र कयो वियो आहे, ज़मीर शान जो तर्जुमो कंदो, शान इहो आहे, किस्सो इहो आहे, हालत इहा आहे। त अॻियों जेको मुखातब हूंदो उन जे ज़हन में हिकिड़ो शौक़ु पैदा थी वेंदो त इहो ज़मीर ज़िक्र कयो वियो आहे, उनजी मर्ज ज़िक्र न आहे कई वई, इहा मां तवजह सां ॻाल्हि ॿुधां त हीउ चवणु छा थो चाहे। ठीकु आहे, त माना पहिरियां इबहाम ज़िक्र करे पोइ वरी उनजो तौज़ीह कई थी वञे, त पहिरियां ज़मीर ज़िक्र करे बाद में उनजी मर्ज ज़िक्र कई थी वञे, ताकि सामे जे ज़हन में शौक़ु पैदा थिए उन ॻाल्हि जे ॿुधण जो। सम्झ में आयो? सो उन जे करे ज़मीर शान ऐं ज़मीर किस्सा जो ज़िक्र मर्जे खां पहिरियां कयो वेंदो आहे। तर्जुमो तमकीन मां बाद ज़मीर ऐं जॻह ॾियारणु, मकान ॾियारणु, ज़हन में विझणु, मां बाद ज़मीर जेको ज़मीर खां बाद आहे, फी नफ़्स सामे जे नफ़्स में, ले तशव्वुक़ ही वास्ते शौक़ु ॾियारणु उन जो, उन जे तरफ़ अव्वलन पहिरियां। मिसाल जीअं हीअ नफ़्स मां हमलतहा तहतमिल, हाणे ॾिसो हीअ ज़मीर पहिरियां आंदो वियो, हीअ ज़मीर जी मर्ज नफ़्स जे तरफ़ आहे, मर्ज बाद में ज़िक्र कई वई, ज़मीर पहिरियां ज़िक्र कयो वियो। चए थो हीअ नफ़्स इहो आहे, इहो उहो नफ़्स आहे, मां हमल तहा जो उनजे जेतिरो तूं वज़न विझी, तह तमिल त उहो ओतिरो वज़न खणे थो। माना नफ़्स अहिड़ी शइ आहे उन ते तूं जेतिरो वज़न विझंदे त नफ़्स ओतिरो वज़न खणंदो। माना नफ़्स ते तूं जेतिरियूं तकलीफ़ूं ॾींदेसि, जेतिरियूं परेशानियूं ॾींदेसि, त उहो उन परेशानियुनि सहण जो आदी थी वेंदो, उहो तकलीफ़ुनि जे सहण जो ओतिरो आदी थी वेंदो। जंहिं शख़्स ते जेतिरियूं ज़्यादा तकलीफ़ूं ईंदियूं उहो ओतिरो ज़्यादा मज़बूत थी वेंदो आहे। त हिते नफ़्स खां पहिरियां हीअ ज़मीर किस्सा जो ज़िक्र कयो वियो। ॿियो मिसाल जो हुवल्लाहु अहद, हिते हुअ ज़मीर जी मर्ज अल्लाह जे तरफ़ आहे, पर मर्जे खां पहिरियां ज़मीर शान हुअ ज़िक्र कयो वियो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ। त इहो तव्हां त हुअ ज़मीर जे ज़िक्र करण खां बाद में सामे जे ज़हन में इहो शौक़ु पैदा थिए त मां ॾिसां त इन ज़मीर जी मर्ज छा आहे, अॻियां छा थो ज़िक्र कयो वञे। सो उन जे करे अल्लाह खां पहिरियां ज़मीर शान जो हुअ जो ज़िक्र कयो वियो। हुवल्लाहु अहद, उहो अल्लाह हिकु आहे। नेअमतिल मीज़ मुअद्दब, हाणे हिते ॾिसो नेअम अफ़ाल मदह जो ज़िक्र कयो वियो आहे, भलो आहे अदब वारो शागिर्द। त हाणे हिते पहिरियां नेअम भलो आहे, भई केरु भलो आहे, कहिड़ी ॻाल्हि में भलो आहे, त उन खां बाद में पोइ तिलमीज़ल मुअद्दब जो ज़िक्र वरी बाद में कयो वियो, त माना अदब वारो शागिर्द भलो आहे। त सम्झ में अचे थो त हूअं त ज़मीर जे ज़िक्र खां पहिरियां मर्ज जो ज़िक्र कयो वेंदो आहे, पोइ ज़मीर जो ज़िक्र कयो वेंदो आहे। लेकिन ज़मीर शान ऐं ज़मीर किस्सा में मर्जे खां पहिरियां ज़मीर जो ज़िक्र कयो वेंदो आहे। कहिड़े नुक़्ते जी रिआयत कंदे? हाँ शाबाश, तव्हां त ज़मीर पहिरियां ज़िक्र कयो वञे त जीअं सामे खे ॿुधण जो शौक़ु पैदा थिए। व अक्सहू, ऐं उनजो उलट, उनजो उबतर। पुठियां पढ़ी आयासीं त छा पढ़ियोसीं त माना जॻह आहे इज़हार जी, जॻह आहे ज़ाहिरी इस्म आणण जी, लेकिन आंदो थो वञे ज़मीर। व अक्सहू, ऐं उनजो उलट, यानी कि इज़हार फी मक़ामिल इज़मार, यानी जॻह आहे त उते ज़िक्र कयो वञे ज़मीर जो, लेकिन आंदो थो वञे ज़ाहिरी इस्म। ठीकु आहे, पुठियां असां इहो पढ़ियासीं त जॻह हुई ज़ाहिरी इस्म जे ज़िक्र करण जी, लेकिन आंदो हुयो मुतकलिम ज़मीर जे। शेर मिसाल में पढ़ियोसीं त उते जॻह हुई ज़ाहिरी इस्म ज़िक्र कयो वञे। त हाणे वरी अॻिते इहो ज़िक्र थी रहियो आहे त माना जॻह आहे त ज़मीर ज़िक्र कयो वञे, लेकिन मुतकलिम आणे थो ज़ाहिरी इस्म, त उहो बि कंहिं वजह जे करे, कंहिं मक़सद जे करे हूंदो, बग़ैर मक़सद जे न हूंदो। ॾिसो अक्सहू, ऐं उनजो उलट, ऐं इज़हार फी मक़ामिल इज़मार, यानी ज़ाहिरी इस्म आणणु इज़मार ज़मीर जी जॻह में, लिग़र्ज़, इहो बि कंहिं मक़सद जे लाइ हूंदो। का तक़वियत दाइल इम्तिसाल, मिसाल जीअं तक़वियत पैदा करणु, कुवत पैदा करणु हुकुम जे लाइ। तवजो हेॾा जो,
यानी कि उन जे लाइ ज़ाहिरी इस्म आणे थो तव्हां त नालो ॿुधी करे ऐं हुकुम मंझि तक़वियत पैदा थिए, हुकुम में कुवत पैदा थिए त तोखे हुकुम ॾींदड़ ही शख़्स आहे। मिसाल जीअं को बादशाह आहे, उहो हुकुम थो ॾिए पंहिंजे आवाम मञा कंहिं फ़ौजी वग़ैरह खे, पोइ चवे थो त हाणे बादशाह जो हुकुम ॾींदो त मुतकलिम जॾहिं कलाम कंदो आहे त उते ज़मीर इस्तेमालु कंदो आहे, अना पंहिंजे लाइ। मुतकलिम त पंहिंजो नालो इस्तेमालु न आहे कंदो न, मुतकलिम जॾहिं बि कलाम कंदो आहे त मुतकलिम पंहिंजे लाइ ज़मीर इस्तेमालु कंदो आहे, मसलन अना ज़ईदुन वग़ैरह वग़ैरह। जीअं को बि मुतकलिम कलाम कंदो त उहो पंहिंजे लाइ ज़मीर इस्तेमालु कंदो, लेकिन हिन जॻह ते मुतकलिम कलाम थो करे ऐं ज़मीर खे छॾे करे पंहिंजो नालो इस्तेमालु थो करे। मसलन चवे थो अमीरुल मुमिनीन यअमुरुक, अना आमुरुक नथो चवे, चवे थो अमीरुल मुमिनीन यअमुरुक, अमीरुल मुमिनीन तोखे हुकुम थो ॾिए। चवण इन घुरिजे था अना आमुरुक, मां तोखे हुकुम थो ॾियां, पर चवे थो अमीरुल मुमिनीन यअमुरुक, अमीरुल मुमिनीन यअमुरुक। ठीकु आहे, इन में वजह कहिड़ो आहे? इन में वजह इहो आहे तव्हां त सामे जे ज़हन में इहा ॻाल्हि वेही रहे त हुकुम ॾींदड़ को आम शख़्स न आहे, अमीरुल मोमिनीन हुकुम थो ॾिए, तव्हां त उहो पोइ तवजह सां उनजी ॻाल्हि ॿुधे ऐं पूरी हिमत ऐं कोशिश सां उन कम खे करे। त उन जे करे अना ज़मीर जी जॻह ते अमीरुल मोमिनीन जो ज़िक्र कयो वियो। ॾिसो मुसनफ़ ज़िक्र कयो आहे का कौलिक, मिसाल जीअं तुंहिंजो कौल ले अब्दिक, तुंहिंजे बाने जे लाइ, त सय्यदुक यअमुरुक बिकज़ा, तुंहिंजो आका तोखे अमर थो ॾिए इहो। असल में चवण इन घुरिजे था आका खे त अना आमुरुक बिकज़ा, मां तोखे इन ॻाल्हि जो हुकुम थो ॾियां, पर अना खे छॾे सय्यदुक चई ग़ुलाम खे, तव्हां त ग़ुलाम खे इहा ख़बर पवे त इहो मूंखे हुकुम छो थो मिले, छो त हीउ मुंहिंजो आका है। सो उन जे करे ज़मीर खे छॾे ऐं ज़ाहिरी इस्म जो ज़िक्र कयो वियो। सम्झ में आयो? वल्लाहु आलम बिहक़ीक़तिल कलाम।